बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम अलैकुम। प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो, तव्हांजी ख़िदमत में सिक भरियो सलाम इन दुआ सां त जिथे हुजो शाल शाद ऐं आबाद हुजो। दोस्तों, अलफ़ लैला सीरीज़ तव्हांजे ख़िदमत में हली रही आहे। 45 क़िस्तूं तव्हांजे अॻियां असां पेश करे चुका आहियूं। अॼु उन सिलसिले जी 46 क़िस्त तव्हांजे ख़िदमत में। इन उमेद सां त भरपूर इंजॉय कंदा। ऐं कई दफ़ा असां तव्हांखे इल्तिजा करे चुका आहियूं त असां तव्हां खां एवज़ में सिर्फ़ु इहो अर्ज़ु था कयूं त असांजे चैनल जी लिंक पंहिंजे दोस्तनि खे, भाइरनि खे, मिटनि माइटनि खे, वास्ते वारनि खे शेयर कयो ऐं दोस्तनि खां सब्सक्राइब करायो। इहा असांजे लाइ हिम्मत अफ़ज़ाई थींदी ऐं असां इंशा अल्लाह तव्हांखे नाउमीद न कंदासीं। बहितरीन खां बहितरीन क़िसा तव्हांजे ख़िदमत में पेश कंदा रहंदासीं ऐं उमेद आहे त इहो साथ हलंदो रहंदो। दोस्तों, अॼु 46 क़िस्त तव्हांजे साम्हूं। कल्ह 45 क़िस्त में तव्हांखे ॿुधायोसीं शरकान उन ईसाई छोकिरी जेका हुई अब्रेज़ा, उनखे वठी पंहिंजे मुल्क आयो, पंहिंजे पीउ सां मिलायईंसि। हिन जे पीउ हुनखे ॾिठो, हुनजे साम्हूं हुन निकाब लाथो। सुहिणी त हुई, हद दर्जे जी सुहिणी हुई। शरकान तॾहिं हुनखे वठी आयो हो। हाणे जॾहिं शरकान जे पीउ हिनखे ॾिठो त हे बि पंहिंजी दिलि हारे वेठो। हिन 3 हीरा जेके हुया, उहे 3 हीरा बादशाह खे ॾेई हीअ हली वई। बादशाह हीरा वरिता, पर सॼो हिन जो बादशाह जो ख़्यालु तसवर अब्रेज़ा ॾांहुं। बादशाह पंहिंजे पुट खे घुरायो, शरकान खे। उहो आयो। बादशाह हुनखे 3 हीरा ॾेखारिया त हे अब्रेज़ा खां मां वरिता आहिनि, जेका ज़ाहिर में कनीज़ हिननि वटि थी आई। मां हे 3 हीरा वरिता आहिनि। हाणे हिकिड़ो हिननि मां हीरो तूं खण। हुन चयो, बाबा बाक़ी 2 हीरा 3 तव्हां मूंखे ॾियो न। हुन चयसि त पुट, हिकिड़ो तुंहिंजो, हिकिड़ो तुंहिंजे भाउ जो ऐं ॿियो तुंहिंजी भेण जो। हिन खां छिरक अची वियो, हिनखे छिरक अची वियो। छो जो हिनखे ख़बर न हुई त को मूंखे भाउ ॼाओ आहे, ऐं हिन इहो ई इरादो कयो हो त जेकॾहिं मूंखे भाउ ॼाओ त मां हुनखे मारींदुसि। बादशाह चयसि, बाबा हिकिड़ो तुंहिंजे भाउ जो, हिकिड़ो तुंहिंजी भेण जो। भाउ हिकिड़ो ज़ुल्मकान, ही शरकान ज़ुल्मकान, ऐं भेण नुज़हत ज़मा। नुज़हत ज़मा। शरकान चयसि त बाबा मूंखे भाउ किथां थियो, मूंखे भाउ आहे छा? मां त ॿुधो हो त मूंखे भेण ॼाई आहे। पीउ चयसि त बाबा तोखे भाउ बि आहे, भेण त अथई पर भाउ बि आहे, भाउ बि आहे। ऐं उहे ॿई हिकिड़ी माउ मां थिया आहिनि। जेका सफ़िया हुई, जेका बानी कस्तनतीनिया जे बादशाह जी धीअ, उन मां बादशाह खे इहे थिया। शरकान जो ॿुधो त शरकान खे ॾाढी ॻाल्हि ॾुखी लॻी त भला मूंखे त इहो चयो त धीअ ॼाई आहे, हे कीअं था चवनि त पुट बि आहे। पीउ खे चई त बाबा अलाह तोखे बरकत ॾे। ऐं उहो जेको हीरो पीउ ॾिनसि न, उहो पीउ जे अॻियां उहो हीरो खणी उछलाई, हीरो उछलाई। बादशाह चयसि, हे छा थो करीं, छा थियो आहे तोखे?
जीअं हीअ ॻाल्हि ॿुधी थी त तीअं तुंहिंजो मुंहुं ख़राबु थी वियो आहे। मां सम्झां थो, पर तोखे ख़बर हुजणु खपे त तूं ई मुंहिंजो वलीअत आहे। मूंखां पोइ बादशाह तूं थींदे। सॼी फ़ौज, अमीर, वज़ीर सभु तुंहिंजो, तोसां वफ़ादारी जो हलफ़ खणी चुका आहिनि। बाक़ी इहे 3 हीरा आहिनि, इन्हनि मां हिकिड़ो तुंहिंजो आहे। पीउ बादशाह हुयुसि, कावड़ त आयसि, पर पीउ बादशाह हुयो। वक़्त खे जे हालतुनि खे ॾिसंदे, मुसलत खां कमु वठंदे, हिन पीउ सां बहस कोन कयो। पोइ साॻो हीरो खणी उनखे चुमी ॾेई ऐं पंहिंजे खीसे में विझी इहे हलियो वियो। पर कावड़ ॾाढी हुअसि, सम्झ में न पियो अचे मां छा कयां। सिधो वियो शहज़ादी अब्रेज़ा जे महल में। हे उते जो वियो त हुन ॾिठो हिनखे उथी बीठी, हाल अहवाल हिक ॿिए खां वतनि। शहज़ादी ॾिठुसि त हिन जे मुंहं में मज़ो न आहे, कावड़ियो पियो आहे। ख़ैर त आहे। शिरकान चयसि त जेका सफ़िया आहे, जंहिंजे करे जंग पई लॻे, उन सफ़िया मां मुंहिंजे पीउ खे औलाद थियो आहे 2 ॿार, हिकिड़ो छोकिरो हिकिड़ी छोकिरी। वॾी ॻाल्हि त मूंखे बाबे हिन खां बेख़बर रखियो, पुट खां बाबे मूंखे बेख़बर रखियो। हे हीरा जेके तो ॾिनसि, उन्हनि मां 2 उन्हनि खे थो ॾे ऐं 3 मूंखे ॾिनो अथई। मां फ़िलहालु कावड़ में मोटाए ॾिनोमांसि। पर पोइ मुसलत तहत मां खणी खयों, पीउ सां बहस कोन कयुमि। पर मूंखे हिन महिल ताईं पंहिंजे भाउ जी ख़बर न हुई। बाबो थो चए त उहो 6 सालनि जो थी वियो आहे। मूंखे त ॾाढी कावड़ आहे, मुंहिंजो दिमाग़ु कमु नथो करे, इन जे करे मां तो वटि आयुसि। बाक़ी हाणे तोखां मां का बि ॻाल्हि नथो लिकाए सघां। पर मूंखे त हाणे ॿियो खुटको बि लॻो आहे। मां पंहिंजे पीउ खे सुञाणियां। बादशाह हूंदा, बादशाह अयाश त हुया। 360 महल त हुनजी कनीज़ुनि जा हुया, कनीज़ूं हुअसि 360। चई मूंखे हिन महिल खुटको इहो थो लॻे, मां बाबे जे अखियुनि मां ॾिठो आहे, महसूसु कयो अथमि, हुनजे ॻाल्हियुनि मां महसूसु कयो अथमि त थी सघे थो त बाबो तोसां शादी न करे। तोखे मां वठी आयो, तूं मूंसां भॻी आहे, पंहिंजो माउ पीउ छॾियो थी, बादशाहियूं छॾियूं अथई, मज़हब खे बि कोन ॾिठो थी। पर मूंखे ख़ौफ़ थो थिए त बाबो न तोसां शादी करे। मां ॾाढो परेशान आहियां। हिकु त हुनजी छोकिरे जी ॻाल्हि ॿुधी अथमि, ॿियो तुंहिंजो मूंखे खुटको आहे। हाणे मूंखे ॿुधाए त मां छा कयां। जे न तोखे चवे त तूं छा चवंदीअ? शहज़ादी चयसि त शरकान, मां तुंहिंजे पीउ जी बानी या का नौकिराणी कान्हे। मुंहिंजे मर्ज़ीअ खां सवाइ हू नथो कुझु करे सघे। बाक़ी इहो आहे त हुनजो मुल्क आहे। जेकॾहिं हुन ज़बरदस्ती कई त मां ख़ुदकशी कंदसि, ॾाढो ॾेखारे मां ख़ुदकशी कंदसि। मुंहिंजे वस में इहो। ऐं 3 हीरा जेके खां पुछई, मूंखे इहा सोच कान्हे त हू पंहिंजी औलाद खे ॾींदो। मां इहो पई सम्झां त हे तोहफ़ा आहिनि, सूखड़ियूं आहिनि, हे पंहिंजे खज़ाने में रखंदो। पर तुंहिंजे पीउ या विरासत कई आहे, सो हीअं करे तोखे जेको पंहिंजे पीउ हीरो ॾिनो आहे न, उहो तूं मूंखे ॾे। जे पीउ खां वरितो अथई त उहो मूंखे ॾे। शुरकान चयसि त हा, मां हुन खां वरितो आहे। शुरकान हुनखे कढी ॾे। शहज़ादी चयसि त तोखे त पंहिंजी जाइ ते ॾुॼ थिए थो, खुटको आहे, पर मूंखे बि ॾाढो खुटको आहे त जॾहिं न मुंहिंजे पीउ खे केतिरी ॻाल्हि लिकंदी, मुंहिंजे पीउ खे न ख़बर पए त मां तोसां आहियां, तुंहिंजे महल में आहियां, छा थो सम्झी? मुंहिंजो पीउ मूंखे ॻोल्हण जी कोशिशि न कंदो? ऐं इहा न ख़बर पएसि त उहो मुंहिंजे लाइ इन ई साॻे कस्तंतीनिया जे बादशाह, छो जो उनजी धीउ बि तव्हां वटि आहे,
पाण में गॾिजी ऐं ॿई मुल्क पंहिंजूं फ़ौजूं वठी ऐं जॾहिं हिते अचनि तूं छा थो सम्झी त छा त तबाही थी। हिन चयोसि जे तूं मूंसां गॾु आहे न हिन ॻाल्हियुनि खे छॾ, तूं मूंसां ॿधल आहीं त भले ख़ुश्कीअ जा ऐं समुंड जा सभु लश्कर अची असां ते हिन चढ़ाई कनि, मूंखे का परवाह न आहे। हिन चयोसि जे तूं बि मूंसां सुठो सलूक कंदे सुठो हलंदे मां बि तो वटि हूंदमि, बाक़ी जेकॾहिं सही न हले त पोइ मां बि आज़ादु आहियां, मां बि हली वेंदुमि। हेॾां बादशाह उमर ॿई हीरा खणी हुन पंहिंजे जेका बानी हुअसि हाणे त उन सां निकाह कयईं, उन मां औलाद थियो सफ़िया, उन ॾे वियो, ॿई जवाहर पाण सां गॾु खणी वियो। सफ़िया ॾिठो उथी, बादशाह खे ॾिसी उथी, बादशाह जो जीअं वेठो त बादशाह जा ॿई ॿार ज़ुल्मकान ऐं नुज़रत ज़मा पुट ऐं धीउ ॿई बादशाह जे वेझो आया। पीउ हुननि खे उरते करे भाकुर पातो, ॿिन्ही खे चिमी ॾिने। हीरा जेके हथ में हुअसि हिकिड़ो हिकिड़ो हीरो, ॿिन्ही जे हिकु हुन जे ॻिचीअ में हिकिड़ो हुन जे ॻिचीअ में पाराई। ॿार ॾाढा ख़ुशि थिया, पीउ जे हथ खे चुमी ॾिननि, माउ जो पासो वठी वेठा। माउ बि ॾिठो, उहा बि ॾाढी ख़ुशि थी। बादशाह हिन खे चयो त ॻाल्हि त ॿुध, अॼु मूंखे ख़बर पई आहे त तूं कस्तनतीनिया जे बादशाह जी धीउ आहे, तूं मूंखे ॿुधायो छो न, मां त तोखे आम कनीज़ थींदो। इहो आहे त तुंहिंजो इख़लाक़ हुयो जंहिंजे करे मां तोखे अहमियत ॾिनी, पर जे तूं मूंखे ॿुधाई आहे त मां बादशाह जी धीउ आहियां, कस्तनतीनिया जे बादशाह जी, त मां त तोसां अञा वधीक इज़त ऐं एतिराम सां पेश कयां। सफ़िया चयसि त बादशाह सलामत, मूंखे हीअ इज़त काफ़ी आहे, तव्हां उहा इज़त ॾियो था, मुंहिंजे लाइ इहा ई काफ़ी आहे। बादशाह खे हिन जो ॻाल्हाइणु ॾाढो वणियो, छो जो उन किरदार जे करे ई बादशाह ॼण हिन जो ख़्यालु कंदो हो घणो। पर हाणे जो बादशाह खे बि ख़बर पई त हीअ बड़ा कस्तनतीनिया मुल्क जे बादशाह जी धीउ आहे। हाणे बादशाह हिन जे लाइ वरी हिकिड़ो आलीशान महल ॿियो करण लाइ बादशाह रखियो। उन में बादशाह हिन खे नौकर चाकर, तबीब, आलिम उहे बि रखी, हुकुम ॾिनई त हिन जी ख़िदमत चाकरी ऐं इज़त एतिराम अॻ में बि हुयो पर अञा वधीक, ऐं बादशाह पाण बि हिन जो हाणे ॼण एतिराम करणु लॻो ऐं बादशाह तमामु घणो हिन जो ख़्यालु करणु लॻो। बादशाह उथियो उतां, बादशाह खे हिन महिल बादशाह जो सॼो उमर बिन नहमान जो सॼो ख़्यालु जेको हुयो सो अब्रेज़ा ॾे। अब्रेज़ा हिन जे ईअं सम्झो त दिमाग़ मां निकिरे ई न पियो, अब्रेज़ा हिन जे दिमाग़ मां निकिरे ई न पियो। बसि ईअं पंहिंजे ख़्याल में वेहे त ॼण हिन जे साम्हूं हर राति हाणे बादशाह अब्रेज़ा वटि ईंदो, उन सां वञी ॻाल्हियूं करे, कचहरियूं करे, हुन जी दिलि वठण लाइ या हुन जो भेद कढण लाइ त मां जेकर हिन सां शादी कयां, अहिड़ियूं ॻाल्हियूं करे। पर हूअ बादशाह खे चवे त बादशाह मुंहिंजो अञा को शादीअ जो इरादो न आहे। जीअं हूअ इनकार करे त बादशाह खे अञा ॼण बादशाह जो शौक़ु वधे पियो, हूअ जो इनकार पई करे त बादशाह जो ॼण अञा शौक़ु वधे पियो। बादशाह परेशान हुजे त हाणे हिन कीअं कयां, वठी हिन जो पुटु आयो ऐं हीअ बि समत ॾे न पई। बादशाह पंहिंजे वज़ीर खे घुरायो, जेको ख़ासि वज़ीर हुयुसि, जेको शरकान सां गॾु मोकिलियो हुई, उन वज़ीर खे घुरायो। ऐं बादशाह खे कहिड़ी लॼ आहे, को हया ॿियो वेही लॼ करे या कीअं, सिधी ॻाल्हि हुन सां कई त शरकान जंहिं खे वठी आयो अब्रेज़ा खे,
सो मुंहिंजी दिलि में घिरी वई आहे। इहो आहे त मां रोज़ु वञांसि थो कचहरी वञी कयांसि कमकार पुछां या कीअं, पर नो लिफ्ट लॻी पई आहे। एतिरे क़दुरु मां शादीअ जी आछ बि अणसिधी तरह कई तमांसि, पर चवे थी पर मूंखे फ़िलहालु शादी जो इरादो न आहे। वज़ीर चयसि बादशाह सलामत, कहिड़ो तव्हां लाइ इहो को मसइलो आहे? छॾियो, नथी शादी करे त वञी ॾंड में पए। बाक़ी इहो आहे त तव्हां रोज़ु वेंदा आहियो, अॼु तव्हां भंग खणी वञो, हुनखे शराब में गॾे तव्हां पियारियो, उहा सफ़ा बेहोश थी वेंदी, सफ़ा बेहोश थी वेंदी। शादी नथी करे त न करे वञी ॾंड में पए, छो तव्हां परेशान थिया? बादशाह जा बादशाह खे ॻाल्हि दिलि सां लॻी। हिन बादशाह खे भंग ॾिनी, पर भंग अहिड़ी हुई आहे जो चवनि था त हाथीअ खे जेकॾहिं ॾिजे न त हाथी 20 साल ताईं बेहोश लॻो पियो, एॾो हुन में नशो। बादशाह खे भंग ॾिनई, बादशाह खीसे में रखी इंतज़ारु कई राति जो। राति थी, बादशाह जीअं हिन ॾे वेंदो हो, शहज़ादीअ जे महल में वियो। हुन ॾिठो बादशाह खे, उथी बादशाह जो जी आजा कई, वेठुसि बादशाह, हाल अहिवाल छा, कचहरियूं थियूं? खाइण पीअण थियो, उन खां पोइ शराब जो दौरु शुरू थियो। मां वरी ॿुधायां अॻी दौर में माना शराब मुस्लमान या उन हिसाब सां न हूंदो, शराब ॾियणु फैशन हुयो, उनखे ऐब महसूसु न कबो। शहज़ादी पाण बि पिए पई, बादशाह खे बि ॾिए पई, गुफ़्तगू कचहरी में हिननि जी हले पई। तव्हां त हुन महसूसु कयो बादशाह त हाणे ॼण थोरो हिनखे शराब जो नशो थियो। बादशाह जॾहिं महसूसु कयो त हाणे हिनखे ॼण शराब जो नशो थियो आहे, त बादशाह पंहिंजे खीसे मां उहा जेका हुन ॾिनीअसि वज़ीर भंग, उहा कढी। बादशाह हाणे पाण गिलास भरियो, हिन जे साम्हूं पाण हू गिलास पीतई, वरी ॿियो गिलास भरे ऐं हथ में पर लिकाई उहा भंग जेका हुई उहा आस्ते आस्ते करे उन शराब में विधई, हिनखे ॾिनई, हिनखे ॾिनई, हीअ बि पी वई। ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे बसि कुझु ई टाइम गुज़रियो त बादशाह महसूसु कयो त भंग हाणे पंहिंजो असरु कयो, भंग असरु कयो आहे। बसि बादशाह वेठो ई हुयो त फड़ थी वञे किरी, फड़ थी वञे हेठि, उते ई किरी। बादशाह ॾिठो त सफ़ा हिन ते भंग कंट्रोल करे वई आहे, चोरियईंसि पोरियईंसि पर न, ॾिठईं त सफ़ा भंग हिन ते कंट्रोल करे वई आहे। बादशाह ते बादशाह लाइ कोई बि कोन हो, पर इहो हुनखे न पियो थिए त मुंहिंजे पुटरांदी आहे, मुंहिंजे पुट जी पसंदि आहे, मतां मुंहिंजो पुटु शादी करे, ज़ाहिर आहे पुट जो आंदी त उहो ई शादी करे हा। पर बादशाह ते बि शैतान सवार थी वियो, हुनखे नशे में गाफ़िल ॾिसी बादशाह शैतान जे चकर में अची वियो। कुझु टाइम खां पोइ बादशाह उथियो, उहा वीचारी बेहोश लॻी पई। बादशाह निकितो पासे खां, हिनखे महल ॾिनो हुई रहण जे लाइ, पासे खां हिन जूं बानियूं रहंदियूं, ख़ासि बानी हुनजी का मरजाना हुई, उन वटि वियो। उनखे चयईं त वञ पंहिंजे मालकियाणीअ सां वञी वेह, मां वञा थो। हूअ जो अचे ॾिसे त भाई त फड़ लॻी पई आहे, फड़ लॻी पई आहे, कपिड़नि जी हालति हीअ महसूसु करे वई, हीअ महसूसु सम्झी वई।
उनखे सिधो कई पर उहा नशे में ई सुरत में न आई। हीअ उते वेही रही सॼी राति हुनजे मथनि खां वेठी। सुबुह थियो, हीअ पाणी खणी आई, हिन जो हथु मुंहुं धो अथई। हथु मुंहुं धोई अर्के गुलाब हिन जे मुंहं ते हारी, हिन जे मुंहं ते जो हारी, हिते शहज़ादी अखियूं खोलियूं। हीअं हेॾे होॾे ॾिसी, पाण खे ॾिसी, माना पंहिंजी तबियत में बि हुन मज़ो महसूसु न कयो। मरजाना मूंखे छा थियो आहे? मरजाना हिनखे सॼो किसो ॿुधायो त राति तो वटि बादशाह आयो हो। बादशाह त तो वटि रोज़ु ईंदो आहे, राति आयो हो, मूंखे चई त वञ वञी पंहिंजी मालिकाणी सां वेही कचहरी कर। मां आयसि, तुंहिंजी हीअ हालत ॾिठमि, मां सम्झी वियुसि। उन खां पोइ सॼी राति तूं बेहोश लॻी पई आहीं, हिन महिल बि पाणी गुलाब जो अर्क छड़काए थो तॾहिं होश में आहीं। हिते हिनखे बि यकीन थी वियो त बादशाह मूंसां ज़्यादती कई आहे। ॾाढो ॾुख थियुसि, ॾाढो ॾुख थियो, पर मुल्क पराओ हो। ग़लती बि पाण कई हुई। बादशाह जी धीअ हुई, पंहिंजो मुल्क, राज वतन, हर शइ उहा छॾे आई। हिन ॿाहिरि निकिरणु छॾे ॾिनो। बादशाह बि शर्म खां हिन ॾे, हाणे हूअं जेको रोज़ु ईंदो हो, बादशाह बि हाणे कोन पियो। तां त कुझु ॾींहंनि खां बादशाह खे ख़बर पई त अब्रेज़ा बीमार थी पई आहे। बादशाह हिन जे लाइ खाइण पीअण जूं शयूं हकीमनि खे मोकिलियो। शहज़ादी कई महीना पर ॿाहिरि न निकिती, घर में ई बंदि। बादशाह जो ज़िद पूरो थी वियो हो, सो हाणे बादशाह खे बि परवाह कान हुई, पर शहज़ादी खे हमल थी वियो। जीअं जीअं कुझु महीना गुज़रिया त हिन पंहिंजी हालत ॾिठी, महसूस बि करे पई, सम्झे पई। हिकिड़े ॾींहुं पंहिंजी बानी खे, मरजाना खे चई त मरजाना, हिननि जो ॾोह न आहे, सॼो ॾोह मुंहिंजो पंहिंजो आहे। मां पंहिंजे माउ पीउ खे छॾे पंहिंजो वतन छॾियो, हे उन जी मूंखे सज़ा मिली। हाणे त मूंखे ज़िंदगीअ खां बि नफ़रत थी वई आहे। छा त मूंखे ताक़त हूंदी, क़ुवत हूंदी, ईअं सम्झ त मुंहिंजी हिमत टुटी पई आहे। तूं ॾिसंदीअ मां कीअं घोड़े ते सुवार थींदी हुअसि, घोड़े खे कीअं, केॾो बि घोड़ो अर्धो हूंदो हो, कीअं क़ाबू कंदी हुअसि, पर हिन महिल त मां सम्झां थी मां घोड़े ते चढ़ी बि कान सघंदी। पर ॿी त ॻाल्हि रही परते, हाणे मां सोचां थी त जेकर हिन मूंखे ॿार हिते ॼाओ, हे जेके मुंहिंजूं कनीज़ूं मूंसां गॾु आयूं आहिनि, मां इन्हनि जे अॻियां कहिड़ो कंदो खणंदसि। वरी जे हितां ई मां पंहिंजे माउ पीउ ॾे वञा, मां उन्हनि जे अॻियां कहिड़ो कंदो खणंदसि, छा मां उन्हनि खे ॿुधाईंदसि। मरजाना चएसि त हाणे मां छा थी करे सघां, मां बानी आहियां, जीअं तूं हुकुम कर। शहज़ादी चएसि त हितां त मुंहिंजी दिलि भॼी पई आहे। हिकिड़ो दफ़ो ग़लती कई अथमि, माउ पीउ खे छॾियो अथमि, वरी बि आसरो उमेद उहे आहिनि, पर हे मूंखे त हाणे भॼण कोन ॾींदा। सो मुंहिंजी दिलि थी चए त जेकर हितां निकिरण जी का वाह निकिती। बानी चएसि त सही आहे, तूं तयारी कर, मां कोशिशि कयां थी। हिननि पंहिंजो सामान जेको हुयो, ज़रूरी सामान, उहो पंहिंजो सामान तयारु करणु शुरू कयो, ॿधणु शुरू कयो। 2-3 ॾींहं गुज़रिया। हिकिड़े ॾींहुं ख़बर पवनि त बादशाह शिकार ते निकितो आहे।
शिकार ते वेंदो हो, ॿ टे ॾींहं गुम थी वेंदो हो। ऐं हिन जो पुटु शिरकान जेको हो उन खे बि चङो टाइम थियो हो त बादशाह कंहिं ॿिए इलाइक़े ॾे मोकिले छॾियोसि, उहो बि ओॾांहुं। अब्रेज़ा पंहिंजे बानीअ खे घुराए चयो त कोशिशि कर त अॼु राति हितां निकिर, न त मां महसूसु थी कयां त जीअं मां 4-5 ॾींहं हिते रहियसि न त मूंखे ॿार हिते पैदा थियो, ऐं पोइ मां पंहिंजे मुल्क न पहुची सघंदुमि। पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि आहे, अकेलियूं औरतूं आहियूं, मां बि कमज़ोर आहियां, मर्द जेकर गॾु हुजे उहो एतबार वारो मर्द माण्हू तलाश कर ॻोल्हि जेको असां सां हले, रस्ते में असांखे जी ख़िदमत बि करे। छो जो मिसाल फ़ौरन वग़ैरह जो बि त हुन दौर में थींदो हो न, हथियार खणण जी बि मूं में हिन महिल ताक़त कान्हे, तंहिंजे करे मर्द असां सां हुजे पोइ असां हुनखे अजूरो ॾींदासीं। मर्जाना चयसि त ॿियो कोन, बाक़ी हिते असां जंहिं महल में रहूं था न, बादशाह असांखे नौकर चाकर हिते ॾिना आहिनि। हिकिड़ो हबशी ग़ुलाम आहे बादशाह जो, दिलेर बि ॾाढो आहे, असांजी महल ते उहो चौकीदार आहे। कॾहिं कॾहिं मुंहिंजो इन सां ॻाल्हाइणु थींदो आहे, मां सम्झां थी जेकॾहिं हिन मां इन खे लालच ॾियां त थी सघे थो त असां सां गॾु हलनि, हटो कटो बाहे रस्ते में बि असांखे कमु लालच ॾियांसि। ठीकु आहे, हल सही। मर्जाना निकिती, मर्जाना वञी हबशी ग़ुलाम सां मिली, उनखे चई त तुंहिंजो फ़ाइदो आहे, असांजो फ़ाइदो आहे, तोखे इनाम इकराम ॾींदासीं, पर अञा त इहो थींदो जो तोखे उते असां पंहिंजे मुल्क में हली हे जेके बानियूं आहिनि हिन जूं अब्रेज़ा जूं शहज़ादीअ जूं, जंहिंसां तुंहिंजी दिलि चवंदी त उन सां तुंहिंजी शादी कराईंदासीं। पोइ हबशी कारो रुड ग़ुलाम, पोइ जे उते रहंदे तुंहिंजे रहण जो बंदोबस्तु असां उते कंदासीं, जे पंहिंजे मुल्क मोटंदे त बि भले तूं उनखे पाण सां गॾु वठी हुनखे त छा खपे, बानो अगई सो बि वीचारो हबशी राज़ी थी वियो, चई पोइ हल मुंहिंजे मालिकाणी जी हल, वठी आयसि। पोइ वीचारो बीहंदो ई दर खां ॿाहिरि हो, केरु हुननि ॾे निहारे बि कोन, हिनखे जो अब्रेज़ा जे अंदरि वठी आई, मर्जाना अब्रेज़ा जे साम्हूं जो वठी आयसि, हिन जो अब्रेज़ा ॾिठी त हिन त कॾहिं अहिड़ो को माण्हू ई कोन ॾिठो। अचण सां हिन शहज़ादीअ जा जे हथ पकिड़े उनखे चुमी ॾिनो। इहो हिकिड़ो अदब में शुमारु थींदो हो। शहज़ादी जो मथे निहारियो, ग़ुलाम ते जो नज़र पियसि, कारो वीचारो हबशी, पर मुहांडरा बि अहिड़ा हुन वीचारे जा, चप थुल्हा, वार नक, मतिलबु बसि अलाह जो ख़लक़ियल बानो, पर माना हुन जे हिसाब में ॼण नफ़रत अची वई हिन, पर दिलि में चई त मजबूरी आहे, चईसि हिनखे चई वेह, हिन सां ॻाल्हाइण लॻी। हिनखे चई तोखे मर्जाना ॿुधायो हूंदो, मर्जाना तोखे ॿुधायो हूंदो, चई हा। हिन चयो जेको मूंखे हुकुम तव्हां कयोसि मां हुनखे पूरो कंदुसि। शहज़ादी चयसि त असांजो ॿियो कोन्हे, मूंखे हिन मुंहिंजी बानी खे तूं तव्हां कढ, ऐं असांजे हलण जे लाइ ॿियो उठ तयारु कराए सामान जे लाइ, ऐं 2 घोड़ा, तूं इहो बंदोबस्तु कर, पोइ तूं असां सां गॾु हल।
पोइ जेकॾहिं तूं उते हली असांजे मुल्क में रहणु चाहीं, तुंहिंजी दिलि चवे, उहो तुंहिंजी दिलि ते आहे। जे तुंहिंजी दिलि चवे मुंहिंजी हे जेके बानियूं आहिनि इन्हनि मां जेका तूं पसंदि कंदे मां उनजी तोसां शादी कराई, रहंदे मां तुंहिंजे हुते रहण जो बंदोबस्तु कंदुसि। पर जेकॾहिं तुंहिंजी दिलि न चई, तूं चई मां पंहिंजे मुल्क वञा, त बि मां तोखे इनाम इकराम ॾेई पंहिंजे मुल्क वापसि कंदुसि, ऐं उहा ज़ाल बि तूं भले पाण सां गॾु वठी वञ। हे वीचारो बानो कॾहिं कुझु ॾिठो ई कोन, एॾी जो आछ थियसि, सो बि शहज़ादी पाण पई साम्हूं ॻाल्हाएसि। हिन चयो त मां तव्हां सां हलां, मां तव्हां सां हलां, मूंखे बसि थोरो टाइम छॾियो त मां बंदोबस्तु कयो। ॾाढो दिलि में ख़ुशि थियो, ॾाढो दिलि में ख़ुशि थियो। हल हे वियो, कुझु टाइम में ई हे ॿिनि ऊठनि जो बंदोबस्तु बि करे आयो। घोड़ा बि 3 हथ कई, घोड़ा बि 3 हथ कई। हिननि खे ॿुधाईं त मां बंदोबस्तु करे आयो आहियां, बसि राति निकिरंदासीं। राति जो चुपचाप में हे निकिता, सामान जेको हुयुनि सामान उठनि ते रखियुनि। हिकिड़े घोड़े ते शहज़ादी पाण चढ़ी, ॿिए ते मरजाना चढ़ी, 3 जेको घोड़ो हुयो, 3 घोड़े ते हो जेको हबशी ग़ुलाम हुयो, उहो पाण चढ़ी निकिता। क़िस्मत भली आहिनि, कंहिं न ॾिठो हिन में। हे साईं निकिता, हलो हलां हलो हलां। रस्ता बि अहिड़ा पिया वठनि जेको आम रस्तो न हुजे, कंहिंजी नज़र न पए, किथे वेहनि बि कोन पिया। ख़ौफ़ त मथां पोयां ख़बर पए, मथां ॻोल्हा में माण्हू निकिरनि, साही बि कोन पिया पटनि। ॾींहं राति पे हले, हलो हलां हलो हलां हलो हलां। तां त अची एॾो हिननि पंधु कयो जो बाक़ी हिकिड़े ॾींहं जो पंधु हुयो जो शहज़ादी अब्रेज़ा जो मुल्क शुरू कयो। माना एॾो ई पंधु करे आयो जो बाक़ी हिकिड़े ॾींहं जो सफ़र कंदा त यूनान मुल्क जे सरहदुनि में वञी पहुता। जेॾी महिल उते जो ई पहुता, शहज़ादी खे तकलीफ़ थी। वॾो हिन वस कयो, दिलेर त हुई, पर हिन जे सप खां ॻाल्हि चढ़ी पई। हिन हबशीअ खे चयो त घोड़ा बीहार। घोड़ा बीठा, चई मूंखे लाह। तमामु घणी मूंखे तकलीफ़ थी पई, तमामु घणी मूंखे तकलीफ़ थी वई आहे, मूंखे लाह। हिन खे लाथुनि, पाण बि लथा। मरजाना अची हिन खे पासो ॾिनो। मरजाना खे चई त मरजाना मां सम्झां थी त डिलीवरी जो टाइम थी वियो आहे। मां हाणे सफ़र बि अची वेझो पहुतो आहे, पर मां हली न सघंदुसि। न घोड़ा ॿधा, हिननि सां घोड़ा ॿधा। हीअ वेही रही, मरजाना हिन जे मथनि खां अची वेठी। इते जेको हबशी ग़ुलाम हुयो, हाणे इनखे हिननि इनाम जो त तूं हल, तुंहिंजी शादी बि कराईंदासीं, तोखे हुते रहाईंदासीं, इनाम इकराम ॾींदासीं, रहंदे रहाईंदासीं, न रहंदे त तोखे इनाम इकराम ॾेई ज़ाल समेत वापसि कंदासीं। पर हुन कॾहिं कुझु वीचारे ॾिठो ई कोन हो। इते हिन मौक़े जो फ़ाइदो वरितो। हिननि खे जो न हुते मजबूर हालति में ॾिठईं त हिननि जो जेको सामान सड़ो जेको हुयो उहो ई खणणु लॻो, उहो ई खणणु लॻो। हिननि चयसि असां तोखे चयो आहे
हिन मरजाना चयसि असां तोखे चयो आहे तोखे जेके इनाम चवनि इनाम तुंहिंजी शादियूं कराईंदासीं, तूं छा थो करे? पर तूं ग़ुलाम थी बसि तुंहिंजो ॾोह न आहे, तुंहिंजो ॾोह न आहे। क़िस्मत जी ॻाल्हि आहे जो हिकिड़ो खसीस बानो ऐं तूं असांजे साम्हूं थो थी। हुन कमीणे खे हिन वीचारी खे डिलीवरीअ जी तकलीफ़ हुजे, मरजाना हिन जे मथां वेठी हुजे, मरजाना हिन जे मथां वेठी हुजे, हुन कमीणे खे लॻी कावड़। हुन कमीणे छा कयो, तलवार हथ में हुजेसि, ठका करे खणी तलवार शहज़ादीअ खे ठोके, शहज़ादीअ जी मुंडी चट पाण वठी पियो भॼे। इन जो जेको सामान हुयो सामान खणी पाण वठी पियो भॼे। हेॾां शहज़ादी खे हुन तलवार हईं ऐं शहज़ादी ॿार ॼणियो। झटको जेको आयो हिन ॿार ॼायो, ॿार बि पुट ॼायोसि। मरजाना अकेली, मरजाना ॿार खे खणी माउ जे पासे में लेटायो, माउ जी थञ ॾिनईसि। हाणे हूअ त वीचारी मरी वई, हाणे हिते मरजाना जी फाथी त भला हाणे काॾे वञा, हाणे काॾे वञा, हो कमीनो भॼी वियो, हाणे काॾे वञा। हिते हीअ वीचारी बि रोअण लॻी। हाणे हीअ बि वई हली, हे नंढड़ो मासूम, मां अकेली, खसीस बानो हुयो उन ते एतबार कयोसीं त उहो अहिड़ो थी पियो, कीअं कयां? हल क़िस्मत जी ॻाल्हि आहे, हिकिड़ो कारो हबशी ग़ुलाम उन जे हथां तूं मरी वई, जंहिंजी का क़दुरु क़ीमत ई न। को वक़्तु हो तूं त केॾी वॾी हिकिड़ी ताक़त वारी हुई, पहलवान हुई। अॼु असांजो हाल इहो आहे, वीचारी रोए पई वेठी, दाहूं पई करे। ईअं घड़ी गुज़री त ईअं साम्हूं ॾिठई वरी दुधड़ हुजे, दुधड़ हुजे, पर हीअ दुधड़ मथे खॼंदी पई आहे। निहारण लॻी, तव्हां दुधड़ ईअं पखिड़िबी वई, पखिड़िबी वई, जीअं वेझो पई अचे त ईअं दुधड़ पखिड़िबी पई। आस्ते 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 तव्हां दुधड़ परते थी वई ऐं गोड़ थियो, आवाज़ थियो। हिन ॾिठो हिकिड़ो वॾो लश्कर आहे, उहो पियो थो अचे, वॾो लश्कर आहे, उहो पियो थो अचे। रब जी कुदरत, उहो लश्कर इन शहज़ादी अब्रेज़ा जो पीउ जेको हुयो बादशाह, उन जो, उन खे त ख़बर पई त मुंहिंजी धीउ ऐं कनीज़ूं जेके आहिनि उहे सभु बगदाद भॼी वियूं आहिनि। शरकान वठी वियो अथनि बादशाह उमिरि वटि। जेॾीमहिल हुनखे पक थी, हू बि त बादशाह हो, वॾो लश्कर हुयुसि, वॾो मुल्क हुयुसि, पंहिंजो सॼो लश्कर तयारु करे जॾहिं पूरी पक थियसि त निकितो बगदाद जी चढ़ाई कयो। पर इहो आहे त रस्ते में जेके माण्हू मिलनि पिया, को मुसाफ़िर, को कीअं, को सौदागर, त उन्हनि खां पुछा करे त तव्हां त को न ॾिठो, किथां आया हो, तव्हांखे भला मुंहिंजी धीउ जी ख़बर। हे जॾहिं लश्कर मथां ईअं चाढ़ीअ तां लहे पियो त हिन परे खां ॾिठो ईअं टे माण्हू, इहो ग़ुलाम ॿहे, त हे उहो ॾिसी ऐं हिननि ॾे पिया आया त इन्हनि खां पुछऊं, इहे बि कोई मुसाफ़िर आहिनि, इन्हनि खां पुछऊं त तव्हां शहज़ादीअ जी ख़बर या बानियुनि जी ख़बर। त हो जेको ग़ुलाम, हबशी ग़ुलाम हुयो निभागो, उन को हुननि खे परे खां ॾिसी वरितो। उन खे इहा ख़बर न हुई त को शहज़ादीअ जे पीउ जो लश्कर आहे, पर उन ॾिठो त हाणे इहो लश्कर पियो थो अचे, अजाए जो थी सघे थो त इहे असांखे पकड़नि, को क़ैद कनि, तंहिंजे करे भला मौक़े जो फ़ाइदो वठां, इहो सामान बि खणां। पोइ शहज़ादी वारनि जो हुन सां कई त दाबो दड़को जो हुनखे ॾिननि, दाबो दड़को ॾिननि त हिन शहज़ादीअ खे क़तलु कयूं, सामान खणी वठी थो भॼी। हे जेॾीमहिल उते पहुता त
बाक़ी शहज़ादी मरजाना हुई, बाक़ी हो त वियो भॼी। जेॾीमहिल बादशाह लश्कर जे अॻियां हुजे, उते अची पहुता। हिननि जे जेॾीमहिल वेझो पहुता त लश्कर बीठो, बादशाह लथो घोड़े तां। बादशाह घोड़े तां लथो, जीअं वेझो आयो त बादशाह जी नज़र शहज़ादी ते पई। धीउ सुञाणे वियो बादशाह, पर अड़े हे छा, मुंडी कटी पई आहे, मुंडी कटी पई आहे। बादशाह बेहोश थी किरी पियो। सभु अमीर वज़ीर अची बादशाह जे मथां बीठा, बादशाह खे उथारियो। लश्कर सॼो लही पियो। बादशाह जे लाइ तंबू हिकिड़ो तकड़ में उते लॻाइनि। सभु अमीर वज़ीर तंबूअ जे ॿाहिरि। मरजाना जो ॾिठो बादशाह खे त मरजाना बि सुञातो। मरजाना बादशाह खे जो सुञातो त हाणे त अञा पई रोए, पार कढी पई रोए। बादशाह खे होश आयो। मरजाना बादशाह खे सॼी हाल ॿुधाई, सॼी तफ़सील बादशाह खे। त कीअं असां हुतां निकितासीं, छा हुते शहज़ादीअ सां थियो, ऐं शहज़ादी कीअं मुई। उमर बादशाह जो ग़ुलाम हुयो, उन मारियो। बादशाह बि जेको हिन सां उमर कयो हो उहो बि सॼो ॿुधायो। बादशाह हुकुम कयो, ताबूत अची वियो, लाश रखियनि उन में। बादशाह उतां ई लश्कर वापसि करायो। बादशाह उतां ई लश्कर वापसि करायो, अची पहुता पंहिंजे मुल्क में। बादशाह ताबूत महल में अंदरि खणाए वियो। ख़बर पई सभिनी खे त बादशाह ॻोल्हण वियो, हाणे त हुनजो लाश खणी आयो आहे। पूरो जो राड़ो महल में थी वियो। कुझु घड़ी खां पोइ बादशाह जेका पंहिंजी माउ हुअसि, जेका हिन छोकिरीअ जी ॾाॾी हुई, बादशाह उन वटि वियो। बादशाह उन खे चयो, तूं मूंखे ॿुधाए, मुंहिंजे धीउ सां हिननि हे सलूक कयो आहे। बादशाह थी हितां बादशाह जो पुटु वठी वियो अथसि, उते पहुती आहे त बादशाह पाण मुंहिंजी धीउ सां हीअ हालत कई आहे। उन खां पोइ उन बादशाह जो हिकिड़ो हबशी ग़ुलाम उन मुंहिंजे धीउ खे क़तलु कयो, बेवाहु करे मुंहिंजी धीउ खे मारियो अथनि। मूंखे मसीह जे सचाईअ जो कसम आहे त मां पंहिंजे धीउ जो बदिलो ज़रूरु वठंदुमि। जेको हिननि मूं ते ईअं सम्झो दाग़ ॾिनो आहे, इहो दाग़ पाण त मां लाहियो। बादशाह रोअण लॻो। हिन जी माउ चयो बादशाह खे त बादशाह तुंहिंजी धीउ जो क़ातिल मरजाना खां साॻियो कोन्हे, हीअ वरी मरजाना खां नफ़रत कंदी। तुंहिंजी धीउ मरजाना जे सलाहनि ते ई तुंहिंजी धीउ सॼो कमु कयो हुई, ईअं सम्झो त मरजाना ई क़ातिल थी। बाक़ी बदिलो थो चई न, बदिलो हिन खां मां वठंदुसि, तूं न। अबा तूं न वठंदे, मां वठंदुसि। जेसि ताईं मां हुन खे ऐं हुन जे औलाद खे क़तलु न कंदुसि फलांद में, मां वापसि न थींदुसि। मां अहिड़ी हिन सां चाल हलंदुसि जो अॼु ताईं कंहिं अहिड़ी चाल न हली हुई। ऐं हर को इन मुंहिंजे चाल जो ईअं सम्झो मुल्का मुल्क ॻाल्हि हलंदी जेका मां हिन सां चाल हलंदुसि। पर उन लाइ इहो आहे त जीअं मां तोखे चवां तोखे तीअं करिणो पवंदो, जीअं चवां तीअं तोखे करिणो पवंदो। बादशाह चयसि त मूंखे पंहिंजे धीउ जो पलांदो करिणो आहे, तूं चईं थी त मां कयां, ठीकु आहे तूं ई कर, जीअं तूं चवंदीअ तीअं मां कंदुसि, मूंखे ॿुधाए त मां छा कयां।
हाणे कीअं धीउ जे प्लान था वठनि, इंशाअल्लाह बक़ाया किसो सुभाणे।